साईं रोज़े जी हालत में पबजी गेम खेलण जायज़ आहे? पीर बख्श महर साहब। रोज़े जी हालत में जेको भी कम शरीयत जी नज़र में गुनाह हुआ, हिकिड़ा त उहे शयूं आहिनि जंहिंसां रोज़ो टुटंदो आहे। खाइण पीअण सां या हमबिसरी करण सां रोज़ो बिल्कुलु ख़तमु थी वेंदो आहे, टुटी वेंदो आहे। पर जेके कम शरीयत जी नज़र में गुनाह हुआ आहिनि, जीअं गाना ॿुधणु, बदनज़री करणु, ग़ीबत करणु, चुगली करणु, कूड़ ॻाल्हाइणु, इहे जेके बि कम शरीयत जी नज़र में गुनाह हुआ आहिनि, इहे कम इन्हनि मंझां को बि हिकिड़ो कमु जेको मुसलमान रोज़े जी हालत में कंदो त उनजो रोज़ो मकरूह थी वेंदो। चाहे पोइ उहो रोज़ो रखी करे फिल्मूं ॾिसे, ड्रामा ॾिसे, पबजी खेॾे, कोई बि अहिड़ो गुनाह जो कमु करे त उनजो रोज़ो मकरूह आहे। मकरूह जो मतिलबु छा आहे त उनजो रोज़ो उनजे ज़िम्मे खां लही वेंदो, पर उन रोज़े जो उनखे सवाबु न मिलंदो। यानी सॼो ॾींहुं उहो बुखियो रहियो बसि।